कराची खां ख़बर मां ॾियूं। कराची में लापरवाही ऐं तेज़ रफ़्तारी सां हलाईंदड़ गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल्स ख़िलाफ़ ट्रैफ़िक पुलिस क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। ट्रैफ़िक पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवायूं कंदे 104 तेज़ रफ़्तारीअ सां हलाईंदड़ गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल सवारनि ते केस दाख़िल करे छॾिया आहिनि ऐं 179 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। DIG ट्रैफ़िक पुलिस मक़सूद मेमण चयो आहे त ट्रैफ़िक क़ानून जी पासदारी कई वञे, क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आगाह कयूं पिया। कराची में लापरवाही ऐं तेज़ रफ़्तारी सां हलाईंदड़ गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल्स ख़िलाफ़ ट्रैफ़िक पुलिस क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। ट्रैफ़िक पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवायूं कंदे 104 तेज़ रफ़्तारीअ सां हलाईंदड़ गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि सवारनि ते केस दाख़िल करे छॾिया आहिनि ऐं 179 ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। DIG ट्रैफ़िक पुलिस मक़सूद मेमण चयो आहे त ट्रैफ़िक क़ानून जी पासदारी कई वञे, क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इन हवाले सां कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, ॿिया कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल। कराची में लापरवाही ऐं तेज़ रफ़्तारी सां गाॾी ऐं मोटरसाइकिल हलाइण ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं जेको DIG ट्रैफ़िक पुलिस मक़सूद मेमण पारां क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे, जॾहिं त हिक ॾींहुं अंदरि 104 केस दाख़िल थी विया आहिनि ऐं हुन सां गॾु 179 ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। कराची ज़िले मलिर में 18 केस दाख़िल कया विया, 34 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। ॾखण कराची में 11 केस दाख़िल कया विया, 90 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। कोरगी में 3 केस दाख़िल कया विया, 3 ॼणा गिरफ़्तार थिया। कैमोरी में 6 केस दाख़िल कया विया, 6 ड्राइवर गिरफ़्तार कया विया। जॾहिं त ओभर ज़िले में 37 केस दाख़िल थिया आहिनि, 76 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जेके मुख़्तलिफ़ तरीक़े सां गाॾियुनि खे रेस ॾेई करे माण्हुनि जी जान ख़तरे में विझी छॾी हुई। जॾहिं त ओलह कराची में 23 केस दाख़िल करे 28 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। DIG ट्रैफ़िक पुलिस मक़सूद मेमण शहर खे अपील कई आहे त ट्रैफ़िक पुलिस पारां जेकी रवानगी आहे उनखे बरक़रार रखे ऐं हुन सां गॾु हादसनि खां बचण लाइ एहतियात सां गाॾी हलाई वञे। मक़सूद मेमण इहो पिणु चयो आहे त ट्रैफ़िक क़ानून जी पासदारी कई वञे। जेकॾहिं क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कई वेंदी त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।